नाज़रीन इमरान टीवी में भली कार मां हां मुबशर सोलंगी सभा पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म क़ौमी असम्बलीअ जे ईंदड़ इजलास में अपोज़िशन क़यादत सां मुलाक़ात कंदो। शहबाज शरीफ़ वफ़द समेत अपोज़िशन लीडर जे चेंबर में पहुची अॻवाननि सां मुलाक़ात कंदो। ज़रियुनि मूजिब मुलाक़ात लाइ राणा सनाउल्लाह पुल जो किरदारु अदा कयो। सदर जे कराची में मौजूदगी सबबि सूमर जे ॾींहुं मुलाक़ात न थी सघी। खे नई बुलंदियुनि ताईं पहुचाइण जी ज़रूरत आहे। ॿिन्ही मुल्कनि विच में मुआहिदनि सां ताउन में इज़ाफ़ो ऐं मुआशी बहितरी ईंदी। वज़ीर आज़म हाउस पहुचण ते काज़ाकिस्तान जे सदर जोमार्ट तोकायोव खे गार्ड ऑफ ऑनर पेश। वज़ीर आज़म वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु शाम तलब करे वरितो। शहबाज शरीफ़ आलमी इशूज़ ते काबीना खे एतमाद में वठंदो। इजलास में मुल्क जी मजमूई सियासी ऐं मुआशी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। आलमी बैंक जो सदर अजय बंगा वफ़द समेत लाड़कानो पहुतो। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां मोहनजोदड़ो एयरपोर्ट ते वर्ल्ड बैंक जे सदर जी आजियां। अजय बंगा वॾे वज़ीर सां गॾु ॾोकिरी तालुके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जो दौरो कयो। आलमी बैंक जे ताउन सां तामीर थियल घरनि ऐं मुतासिरनि जी बहाली जो जाइज़ो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त 20 लख घरनि जी तामीर आलमी बैंक जे ताउन खां सवाइ मुमकिन न हुई। आलमी बैंक घरनि जी तामीर लाइ $2 अरब ॾेई चुकी आहे। हिक घर जी तामीर ते $3 लख ख़र्चायो आहे। कराची में सिंध असेंबली जी मेज़बानी हेठि आलमी पार्लियामानी कॉन्फ्रेंस मुल्की ऐं गैर मुल्की वफ़द शरीक। कॉन्फ्रेंस के खिताब कंदे स्पीकर अयाज सादिक चयो आहे त अॼु पार्लियामानी सफ़ारतकारी अहमियत इख्तियार करे वई आहे। समूरियूं सियासी पार्टियूं पाकिस्तान जे इस्तेहकाम लाइ कमु करे रहियूं आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील नाम अहमद चयो आहे त पार्लियामानी सफ़ारतकारी खे हिन वक़्तु मुख़्तलिफ़ चैलेंजिस दरपेश आहिनि। मज़बूत पार्लियामेंट मज़बूत जमहूरियत जी अकासी आहे। अमेरिका और ईरान विच में एटमी ॻाल्हियूं जुमे जे ॾींहुं इनकरा बदिरां ओमान में थियण जो इम्कान। अमरीकी मीडिया जी दावा मूजिब ईरान जी दरख़्वास्त ते ट्रंप इंतज़ामिया ॻाल्हियूं तुर्किया खां ओमान मुंतक़िल करण लाइ राज़ी थी वई आहे। ईरान अमरीका सां ॻाल्हियुनि बाबति मुशावरत जी तस्दीक़ कंदे चयो आहे त ॻाल्हियुनि लाइ हंधि या वक़्तु को ॾुखियो मसइलो न आहे। ॻाल्हियुनि जो हंधि ऐं वक़्तु मीडिया गेम न बणिजणु घुरिजे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान मिडनाइट हैमर जहिड़ो ऑपरेशन ॿीहर न चाहींदो। उमीद आहे त ईरान सां ॻाल्हियूं कामयाब थींदियूं। ईरान सां ॿी मुलाक़ात किथे थींदी उहा हुननि खे बि ख़बर न आहे। व्हाइट हाउस में मीडिया सां ॻाल्हाईंदे ट्रंप वधीक चयो आहे त ईरान खे अॻुभराई जो ख़्वाहिशमंद नज़र अचे पियो, पर मिसरो उहो आहे त वाक़ई को नतीजो साम्हूं अचे थो या न। माज़ी में बि ईरान सां ॻाल्हियुनि जो मौक़ो मिलियो पर उन जो नतीजो न निकितो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में औरत समेत 3 ॼणा क़त्ल। उडेरो लाल वेझो जवाबदार पंहिंजी घरवारी खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। ॻोठ कबूल दर्स में औरत ज़ुलेखा दर्स संगावती तकरार तां क़त्ल। कराची जे इंडस्ट्रियल एरिया वारे इलाइक़े में हथियारबंदनि जी फायरिंग में बांदी वासी रिक्शा ड्राइवर एजाज़ मरी मारिजी वियो। जेकाबाद में पीरसन मुबैना तौर क़त्ल। घर मां तशद्दुद थियल लाश हथ। 80 सालनि जो फैज़ मोहम्मद पवर घर में अकेलो रहंदो हो। पुलिस पारां जांच शुरू। दादू में नादिर जमाली जे वारसनि समेत 62 ॼणनि मथां दहशतगर्दी ऐं ड्यूटी अटकाव जो केस दाख़िल। गुज़िरियल ॾींहुं पुलिस अमलदारनि जी अदालत में पेशी दौरान वारसनि ऐं शहरियुनि एहतजाज कयो। FIR में नादिर जमाली जो सौट ख़ादिम जमाली मुबीन जमाली ऐं ॿिया शामिल। पुलिस शुएब थईम यासिर शुरोई फराज़ जमाली समेत 12 सहाफ़ियुनि खे बि केस में नामज़द करे छॾियो। केसनि जे मतन में ॼाणायो वियो आहे त जवाबदारनि अदालती अहाते में पुलिस ऑफिसरनि जी रस्ता रोक कई ऐं गुथा लफ़्ज़ ॻाल्हाया। मीरपुर बठोरो में पीरसन पैनू फ़कीर औरत थधि विझे फौत। खती पाड़े में घिटीअ मां औरत जो लाश मिलियो। ॻोठ दोदो मला वासण लाली मला तौर सुञाणप। 85 वरनि जी ॿुढड़ी औरत शहर में पिनी पेट गुज़र कंदी हुई। डॉक्टरनि मूजिब औरत जो मौत थधि सबबि दिलि जो दौरो पवण करे थियो आहे।